लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे इल्मुल नफ़्सियात या सेक्रेटरी जो हिकिड़ो माहिर जनाब डॉक्टर कासिम जमाल चाचड़ साहब। कासिम जमाल चाचड़ साहब सां अॼु असां हैदराबाद में संदसि क्लिनिक ते वेठा आहियूं ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त साइकेट्री जेका आहे या साइकेट्रिस्ट जेको आहे उहो हिकिड़ो डॉक्टर हुजे थो जेको माण्हुनि जे फिज़िकल ऐं ख़ासि करे मेंटल ज़हनी ऐं जिस्मानी उन जी निशोनुमा या उन में जेके डिसऑर्डर्स या कुदरत मुखालिफ़ शयूं पैदा थियनि थियूं जंहिंजे करे उनखे ज़रूरत पए थी हिकिड़े साइकेट्रिस्ट जी त हू पंहिंजो हाल अहवाल करे ऐं साइकेट्रिस्ट वरी उन जी एनालिसिस करे उन मरीज़ खे चङो भलो करण जी कोशिशि करे। अॼु हिकिड़े डॉक्टर सां हिकिड़े साइकेट्रिस्ट सां असां वेठा आहियूं ऐं पढ़ियल ॻढ़ियल हुन जो रुॻो डॉक्टरी कोन पर ॿिया किताब पढ़े थो, ॿिया किताब पढ़ण बि चाहे थो, शाह लतीफ़ खां वठी ॿियनि शाइरनि ताईं उहो दस्तरस रखे थो कई शयुनि ते। असां सोचियो त अॼु हुन सां ॻाल्हायूं साइकेट्री जे बारे में ऐं सिंधी माण्हुनि जे बारे में त साईं जन जो ख़्यालु कहिड़ो बीठो किथे पहुतो। साईं अस्सलाम वालेकुम। सही वालेकुम सलाम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी ऐं लीडर टीवी जे पारां असां थोराइता आहियूं तव्हांजा। मूंखे डॉक्टर साहब हिकिड़ो सुवालु हीअ आहे त इंसान में नफ़्सियाती मसइला पैदा छो था थियनि? सभ खां पहिरियों त डॉक्टर अयूब साहब तव्हांजी महिरबानी लखे एहसान कुर्ब वॾा वड़ जो कराची खां पंधु करे हैदराबाद आयो, मूंसां मिलियो, राब्तो कयो, तव्हांजा लखे एहसान कुर्ब। हाणे हीअ जेको सेक्रेटरी जी ॻाल्हि आहे इहा अहिड़ी हिकिड़ी बुझारत आहे जंहिंखे हर ॾाहो, हर माहिर, हर गुजारत वारो माहिर पंहिंजे तरीक़े सां वञण जी खोलण जी कोशिशि करे थो। पोइ जंहिंखे जेको पहलू सम्झ में अचे थो उनखे उन तरीक़े सां हल करण जी कोशिशि करे थो। असांजे मुआशिरे में पुराणे दौर खां वठी ईअं सम्झो वियो आहे त माण्हू सां ख़ासि तौर ते मूंसां को नफ़्सियाती मसइलो थी नथो सघे ऐं उहा ॻाल्हि हू सिर्फ़ु ॾेखाव जे तौर ते कोन थो करे पर हिकिड़ो हुनजो दिलि जो इज़हार आहे इहो त मूंखे सेक्रेटरी जो नफ़्सियाती ज़हनी मसइलो थींदो त छो थींदो। न मूंखे पैसनि जो इशू आहे, न मूंखे औलाद जो इशू आहे, न मुंहिंजे घर में को क्राइसिस आहे, न मूंखे ॿी कहिड़ी बीमारी आहे, न मां को वॾो लालची माण्हू आहियां। त मूंखे अगरि को सेक्रेटरी जो प्रॉब्लम थिए, मेंटल प्रॉब्लम जंहिंखे चइबो आहे, थींदो त छो थींदो। त उनजे करे माण्हू जे ज़हन में हमेशह इन जे बारे में हिकिड़ी नेगेटिविटी मौजूदु रहंदी आहे ऐं उहा एतिरी स्ट्रांग आहे जो उनखे केतिरो बि टोड़ण जी कोशिशि कजे पर ॾाढो ॾुखियो कमु। हीउ अहिड़ो कमु आहे जो तव्हां कंहिं माण्हू जे बिलीफ खे, एतमाद खे, ईमान खे चेंज करे, अक़ीदे खे तव्हां चैलेंज कयो। सो उनजे करे अक्सर माण्हू इहो सम्झनि ई कोन था त को मूंसां को सेक्रेटरी जो प्रॉब्लम आहे। उनजे करे साइंस में 3-4 जंहिंखे चइबो आहे न हिकिड़ा क्राइटेरिया रखियल आहिनि त भई आइडेंटिफाई कीअं कजे। हिकिड़ो माण्हू इनकार थो करे त मूंसां को दिमाग़ी नफ़्सियाती मेंटल प्रॉब्लम कोन आहे, आइडेंटिफाई कीअं कजे त हिन सां प्रॉब्लम आहे जेको एग्रीड हुजे ऐं वर्ल्ड वाइड हुजे। जंहिंसां अगरि कोई प्रॉब्लम आहे उहो पाकिस्तान में आहे, उहो साॻियो माण्हू इंग्लैंड में बि साॻिए तरीक़े सां डायग्नोस थिए, छो साइंस जो क्राइटेरिया आहे इहो यूनिवर्सलिटी आहे। उन में ईअं कोन्हे हिते डायग्नोसिस का ॿी आहे, हुते वरी का ॿी आहे, ईअं कान आहे। उनजे करे ज़रूरी आहिनि जेके 4-5 शयूं रखियल आहिनि, मां बयानु कंदुसि उहे जीअं माण्हुनि खे ख़बर पए त सेक्रेटरी जो प्रॉब्लम चइबो छा खे आहे। पहिरियों इहो आहे त भई माण्हू पाण सम्झे त मां तकलीफ़ में आहियां, मूंसां को प्रॉब्लम आहे, मूंखे मज़ो नथो अचे, मूंखे चैन कोन आहे, मूंखे सुकून कोन आहे, या मूंखे ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि। काफ़ी माण्हू सम्झनि था त यार मूंसां हीअ इशूज़ आहे
जेको माण्हू एडमिट करे थो त पोइ उनखे इलाज जी ज़रूरत आहे। ॿियो माण्हू आहे जेको चए थो मूंसां को प्रॉब्लम कोन्हे, पर छाकाणि त इंसानु जेको समाजी जानवर आहे, हुन समाज में रहण हुनजो फ़र्ज़ु आहे समाज जे उसूलनि क़ानूननि जे मुताबिक़ रहे, पंहिंजे पाड़े वारनि खे पंहिंजे घर जे मेंबरनि खे तकलीफ़ न पहुचाए। पर अगरि हू पाण सम्झे त मूंसां को प्रॉब्लम कोन आहे, पर हुन सां गॾु रहंदड़ माण्हू या जिते हू कमु करे उहे सम्झनि था त भई हिन जे रवैये मां असांखे हीअ तकलीफ़ थी पहुचे, वरी बि ॻाल्हि थींदी असांखे तकलीफ़ पहुचणी, या त माण्हू खे पाण खे पहुचे या माण्हू जे रवैये बिहेवियर जे करे आस पास जे माण्हुनि खे तकलीफ़ पहुचे या सोसाइटी खे को नुक़सानु को हर्ज का तकलीफ़ पहुचे, त उनखे बि आइडेंटिफाई कयो त भई हिन सेक्रेटरी प्रॉब्लम आहे जेको ट्रीट थियणु खपे, त जीअं माण्हू पाण हारमोनी में हुजे ऐं आस पास रहंदड़ माण्हू बि हारमोनी में रहनि, सुकून में रहनि। टियों क्राइटेरिया आहे त भई जंहिंखे चइबो आहे कल्चरल डेविएशन या नॉर्म्स वैल्यूज़, जेके असांजे मुआशिरे में सोसाइटी में अनरिटन हिकिड़ा कानून हूंदा आहिनि, जेके लिखियल कोन आहिनि, जेके सपोज़ हूंदा आहिनि त हिन माण्हू खे हीअं हलणु खपे सोसाइटी जे रूल्स नॉर्म्स जे मुताबिक़। पर अगरि को माण्हू सोसाइटी जे रूल्स नॉर्म्स वैल्यूज़ जे मुताबिक़ कोन थो हले, उनजो उबतड़ हले थो, त पोइ उनखे बि सम्झो वेंदो त हीउ हिकिड़ो डेविएटेड, या मूंखे सिंधी में प्रॉपर लफ़्ज़ नथो अचे हिन जो, त भई हीउ उन शयुनि खां जिन ते हीउ एक्सपेक्टेड आहे त हिकिड़ो डॉक्टर आहे त डॉक्टर जो रवैयो छा हुजणु खपे, इंजीनियर आहे त इंजीनियर जो रवैयो कीअं हुजणु खपे, कोई फादर आहे पीउ आहे त पीउ जो रवैयो घर में कीअं हुजणु खपे। अगरि हू उन नॉर्म्स वैल्यूज़ ते अमल नथो करे सघे, उनखे प्रॉब्लम थिए थो या हू सम्झे कोन थो त कोई प्रॉब्लम आहे, त पोइ सोसाइटी फ़ैसिलो कंदी, फैमिली वारा फ़ैसिलो कंदा त हिन सां हीउ को इशू आहे, हीउ को प्रॉब्लम आहे। ऐं चोथों हूंदो आहे जंहिंखे चइबो आहे स्टेटिस्टिकल एनालिसिस, ऑब्जेक्टिविटी, फैक्ट्स एंड फिगर्स, जेके डॉक्यूमेंटेड हूंदा आहिनि, जंहिंजो क्राइटेरिया आहे त भई नंबर 1 नंबर 2 नंबर 3 तव्हांखे निंड अचे थी कोन थी अचे, अगरि अचे थी त निंड थी करे तव्हां सुकून महसूसु कंदा आहियो, सेटिस्फाई थी वेंदा आहियो, सैर थी निंड पूरी थी वई आहे, या निंड में उथण खां पोइ बि तव्हां था निंड अञा पूरी कान थी आहे, उनजो जेको स्केल हूंदो आहे, क्राइटेरिया हूंदो आहे, निंड जी क्वांटिटी जी प्रॉब्लम आहे या क्वालिटी जो प्रॉब्लम आहे, निंड घणी थी अचे या निंड थोरी थी अचे, उनजी हिकिड़ी रेंज रखियलु आहे। छो त कुझु माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे चइबो आहे शॉर्ट स्लीपर्स, कुझु कलाक सुम्हण खां पोइ हू फ्रेश ऐं नॉर्मल थी वेंदा, छो त हुनजी नीड ज़रूरत ओतिरी हूंदी आहे। कुझु माण्हू वरी अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे 10 कलाक 15 कलाक सुम्हण खां पोइ फ्रेश था थियनि, हुनजी नीड ज़रूरत एतिरी आहे। त स्टेटिस्टिक्स में उनजो जेको एनालिसिस रखियलु आहे उहो रखियलु आहे त भई एवरेजली पहिरियां हूंदो 8 कलाक, हाणे जेका इंटरनेशनल लीग ऑफ स्लीप आहे उनजे मुताबिक़ घटि में घटि एवरेज माण्हू जेको आहे उहो 9 कलाक सुम्हण खां पोइ फ्रेश महसूसु करे थो, उनजी नीड जेका घटि में घटि 9 कलाक 24 कलाकनि में सुम्हणु खपे उनखे। अगरि हू उन क्राइटेरिया ते साॻियो तरीक़ो अप्लाई थींदो तव्हांजी बुख ते, साॻियो तरीक़ो अप्लाई थींदो तव्हांजी ख़ुशी महसूसु करण ते। काफ़ी माण्हू त ॾिठा हूंदा त जेके अहिड़ो को ख़ुशी जो मौक़ो हुजे थो त उहो कंट्रोल मां ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि, या अहिड़ो को ॾुख जो मौक़ो आहे त ॾुख जी बि महसूसु करण जी हिकिड़ी लिमिट हद सोसाइटी मुक़ररु थियल आहे, उहा क्रॉस थो करे वञे, त पोइ उनखे बि चइबो भई हिन खे इलाज जी या हेल्प जी ज़रूरत आहे। पोइ चाहे उहा हेल्प जेका आहे फैमिली मुहैया करे या सोसाइटी में को तरीक़ो मौजूदु हुजे, जीअं असां वटि बहितरीनु तरीक़ो आहे जेको असीं जॾहिं कंहिंजे ॾुख में शरीक थियण वेंदा आहियूं त हुन सां गोॾो गोॾे सां मिलाए करे हेठि वेहंदा आहियूं ॾुख में शरीक थियण जे लाइ, ऐं हुनजूं सभु ॻाल्हियूं वेही ॿुधंदा आहियूं। हीअ वॾी थेरेपी आहे, इहा वॾो इलाजु आहे। या वरी अगरि इन शयुनि ते कंट्रोल नथो थिए, जेको एज रखियलु आहे 40 डेज़ सेंक्शन जेका थियल आहे इजाज़त ॾुख जे इज़हार करण जी, कहिड़े बि तरीक़े सां करण जो सोसाइटी जो तरीक़ाकार मौजूदु आहे। 40 ॾींहंनि ते त माण्हू ॾुख महसूसु करे नॉर्मल आहे, उनखे कंहिं दवा जी कंहिं टिकी जी ज़रूरत कोन आहे। असां वटि जेके ॿाहिराड़ी मां माण्हू अचनि था, माण्हू त हिते ॻाल्हि कई या शहर मां बि अचनि था, उहे रोइण खे मायूब था सम्झनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ड्रामा फिल्मूं अहिड़े तरीक़ा ॾिसी करे जेके सम्झनि था त भई रोइण जेको आहे सुठी ॻाल्हि कोन्हे, असांजी बदनामी थिए थी, गिला थी थिए, नतीजे में उनखे पोइ जेको बि ॾुख में आहे उनखे गोरी टिकी था खाराए सुम्हारे था छॾनि, नतीजे में ॾुख जो इज़हार थिए कोन थो, उहो ॾुख अंदरि में दॿिजी थो वञे। कुझु महीननि खां पोइ कुझु सालनि खां पोइ उहो ॾुख जो इज़हार जेको आहे एबनॉर्मल बिहेवियर जी सूरत में ॿाहिरि थो अचे, जेके चइबो क्रॉनिक ग्रीफ या प्रोटेक्टेड ग्रीफ या पैथोलॉजिकल ग्रीफ, पोइ थी वेंदो डिप्रेशन या जेका हुनजी प्रेज़ेंटेशन आहे उनजी डायग्नोसिस थींदी आहे। सो अहिड़ी तरीक़े सां असांजी सोसाइटी में, शहरनि में, ॻोठनि में पंहिंजे कल्चर, पंहिंजी सोच, पंहिंजे सम्झण जे तरीक़े जे मुताबिक़ माण्हू मुख़्तलिफ़ तरीक़नि सां प्रेज़ेंट कंदा आहिनि इन में। पर जेको ख़ासि ॻाल्हि मां करणु चाहींदुसि त जेको इंसानु आहे उहो सोचींदड़ जानवर आहे, समाजी जानवर सां गॾु सोचींदड़ बि आहे, जेको तख़युल बि पैदा करे सघंदो आहे। ख़ासि जेका ख़ासियत आहे इंसान जी उहा आहे ख़्यालु पैदा करणु, यादगीरो रखणु, पास्ट जो, फ्यूचर जो, आसपास जो माहौल, उनखे वरी एनालाइज़ करे नतीजा कढणु ऐं नतीजे मुताबिक़ पाण खे तब्दील करणु।
सो इहो जेको कमु आहे इंसान में जेको करे थो दिमाग़ थो करे। जानवर में बि दिमाग़ आहे पर उनमें सोचण जी सलाहियत एतिरी कान आहे जेतिरी इंसाननि में आहे, ऐं ख़ासि तौर ते मेमोराइज़ करण जी सलाहियत एतिरी कान आहे। सो इंसान जो दिमाग़ ख़ासि तौर ते हीउ जेको अॻियो हिसो आहे न इहो सिर्फ़ु इंसान में आहे, जंहिंखे चइबो आहे फ्रंटल कॉर्टेक्स। त ॾिसंदो जेके जानवरनि जो हीउ हिसो त ॿियल आहे ई कान, बाक़ी हितां खां अगरि ॾिसंदो तव्हां पोएं पासे खां त जानवर जो इंसान दिमाग़ साॻियो आहे। फ़र्क़ु आहे त हितां ई आहे जेको इन जे अॻियां वरी ॿियो आहे जंहिंखे चइबो प्री फ्रंटल कॉर्टेक्स, जंहिंखे चइबो आहे हायर कॉर्टेक्स, जेको माण्हू इमेजिनेशन करे सघे थो, तस्वुरु करे सघे थो, आर्टिकुलेट करे सघे थो, शयुनि खे जोड़े ड्राहे प्लैनिंग करे सघे थो, प्लैनिंग एरिया बि चइबो आहे। सो इन सभिनी जो खे मिलाए करे ॻाल्हि कंदासीं त इंसानु सोचे थो, ऐं सोच जो इज़हार मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। मोस्ट कॉमन जेको तरीक़ो आहे उहो आहे लैंग्वेज, ज़ुबान जे ज़रिए ॻाल्हाइणु, इज़हार करणु। उहा सोच जंहिंजो इज़हार कोन थो थिए, चाहे ज़ुबान जे ज़रिए, लिखण जे ज़रिए, इशारनि जे ज़रिए जंहिंखे बॉडी लैंग्वेज चइबो आहे, तस्वीरूं ठाहिण जे ज़रिए, या पंहिंजी मुख़्तलिफ़ पोस्चर जे ज़रिए अगरि इज़हार उनजो नथो थिए, उहा सोच अंदरि में जेका पैदा थी आहे। कंहिं साइकेट्रिस्ट या कंहिं फिलासफर चयो त सोच जॾहिं हिकु दफ़ो पैदा थिए थी त उहा ख़तमु कान थींदी आहे, उनखे वे आउट खपे, चैनल खपे, त उहो पंहिंजो रुख मटाए करे कंहिं तरीक़े सां निकिरी वञे। बिल्कुलु जीअं पाणी खे फ्लो आहे, सोचुनि खे बि ईअं फ्लो आहे। हाणे मां ॻाल्हि इहा थो कयां त साइकेट्रिक डिसऑर्डर थियनि छो था। हीउ जेको आहे प्योरली मुंहिंजो कंसेप्ट आहे त तव्हांजे अंदरि में हिकिड़ो ख़्यालु पैदा थियो आहे, चाहे ॾुख वारो आहे, सुख वारो आहे, प्लैनिंग वारो आहे। अगरि तव्हां उनखे इज़हार नथा ॾियो, इज़हार नथा कयो, कंहिं सां शेयर नथा कयो, वट एवर द रीज़न कहिड़ो बि हुजे, अगरि शेयर नथा कयो उनखे, पोइ चाहे तव्हां उनखे मायूब सम्झो था, जेको अॼुकल्ह असांजी सोसाइटी में ॾाढो इहो ख़राबी पैदा थी आहे, त तव्हां खुली करे ॻाल्हाए नथा सघो, छो त उन ते पाबंदियूं आहिनि, उन ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इहे समाजी उसूल, समाजी कानून, मुल्की कानून लागू थियनि था, तव्हां ट्रैप थी वेंदव। त नतीजे में उहा सोच अंदरि में घुमंदी रहे थी। उनजे घुमण जी बि हिकिड़ी लिमिट आहे, हिकिड़ी टाइम ड्यूरेशन आहे, हिकिड़ी हद आहे। जॾहिं उहो टाइम लिमिट पूरी थी वञे या माण्हू जी कैपेसिटी पूरी थी वई, त उहा सोच जंहिंखे तव्हां अखियुनि जे ज़रिए इज़हार कोन कयो, ज़ुबान जे ज़रिए इज़हार कोन कयो, लिखण जे ज़रिए इज़हार कोन कयो, त उहा वे आउट पंहिंजे तरीक़े सां कढंदी इज़हार जे लाइ। नॉर्मल ॾिठो वञे त इज़हार दिमाग़ हितां आहे त मुंहिंजो इज़हार ज़ुबान ज़रिए थिए थो, हथनि जे ज़रिए, दीज़ आर द एंड्स। पर जॾहिं तव्हां हीउ रस्तो ब्लॉक था करे छॾियो त पोइ उहा सोच तव्हांजे शौर मां, पहिरियां शौर में ख़बर हूंदी आहे तव्हांखे त हीउ इशू आहे, हीउ प्रॉब्लम आहे, हीउ ख़्यालु आहे, पर जॾहिं तव्हां हुनखे दॿायो था त उहो तव्हांजे सिगमेंट फ्राइड जे मुताबिक़, जंहिंखे सिगी बि चवंदा आहिनि, त उहो ख़्यालु दॿिजी सप्रेस थी करे शौरी तौर ते तव्हांजे सबकॉन्शियस में तहत शौर में अचे थो। कुझु देरि तव्हां रिलैक्स थी वेंदो त मसइलो हल थी वियो आहे। जेको बि टेंशन या ख़्यालु तस्वुर दिमाग़ में हलंदड़ आहे जेको, पर जॾहिं बि तव्हां फारिग़ थींदो, जॾहिं सुम्हणु लॻंदो, जॾहिं पाण खे फ्रेश महसूसु कंदो, उहो ख़्यालु कंहिं न कंहिं तरीक़े सां तव्हांजी याददाश्त में ईंदो, शौर में ईंदो। वरी तव्हां उन ख़्याल खे तंग थी वरी दॿाईंदव। त इहो इज़हार में अचणु ऐं दॿाउ, शौर में लाशौर तहत शौर में अचणु ऐं दॿाइणु, इहा प्रैक्टिस कुझु अरसे ताईं हले थी। उन खां पोइ इंसानी ज़हन जो सिगमेंट फ्राइड जे मुताबिक़ अगेन हिकिड़ो साइकोलॉजिकल डिफेंस मैकेनिज़म, मुदाफ़ियती निज़ाम, जेको हुनखे एंग्ज़ाइटी खां, परेशानी खां बचाइण जे लाइ ऑटोमेटिक रखियलु आहे। तव्हां डॉक्टर तव्हां ख़बर हूंदी त इंसानी रत में हिकिड़ो इम्यूनिटी सिस्टम आहे जेको फॉरेन बॉडीज़ जे लाइ फाइटर जे तौर ते कमु करे थो ऐं बॉडी खे डिफेंड करे थो। अहिड़ी तरीक़े सां इंसान में जेका साइकोलॉजी आहे या जेका रूहानियत आहे, उनमें स्ट्रेस एंग्ज़ाइटी अचे थी त उन खां बचाइण जे लाइ बि इम्यून सिस्टम मौजूदु आहे, जंहिंखे चइबो आहे साइकोलॉजिकल डिफेंसिस। त पोइ एक्टिव थी थो वञे, जंहिंखे चइबो आहे रिप्रेशन जो प्रोसेस, जेको हिकिड़ो डिफेंस मैकेनिज़म आहे। उहो उन ख़्याल खे जेको पहिरियां तव्हांजे शौर में हुयो, पोइ तव्हां उनखे सप्रेस कयो, दॿाए करे तहत शौर में आंदो। हाणे उतां तहत शौर मां बि रिप्रेशन जे ज़रिए उहो ख़्यालु पुल थी करे लाशौर में थो वञे। पोइ उते को जुमिलो आहे त फस्ट यू फॉरगेट, तव्हां विसारण जी कोशिशि था कयो। जॾहिं तहत शौर में अची वियो, तहत शौर में हेठि आयो त पोइ थींदो देन यू फॉरगेट दैट यू हैव फॉरगॉटन एनीथिंग। माना पोइ तव्हांखे इहा ॻाल्हि विसरी थी वञे त को इशू बि हुयो, का ॻाल्हि विसारी बि आहे, पर उहा ॻाल्हि सिगमेंट फ्राइड जे मुताबिक़ तव्हांजे लाशौर में मेमोराइज़ थी वञे ऐं इहो स्टोर वञे थो, आहिस्ता आहिस्ता ब्रॉडन थींदो, वधंदो वञे थो।
मां अक्सर पुछंदो आहियां त भई चवंदा अहिड़ी का ॻाल्हि त थी कान आहे। मां पुछंदो आहियां तव्हांजी उमिरि केतिरी आहे? मिसाल जे तौर ते 50 साल उमिरि आहे। मूंखे अगरि मां तव्हांखे पुछां की 10 साल पुराणियूं ॻाल्हियूं जॾहिं तव्हां 10 साल जा हुयो, तव्हांखे सभु यादगिरियूं आहिनि 10 सालनि वारियूं? की न, घणियूं हूंदियूं, सभु न हूंदियूं। वाक़िया त थिया हूंदा, तव्हां उथियो, घुमियो फिरियो, खाधो पीतो, स्कूल वियो, फैमिली मिलियो, दोस्तनि सां हलियो, वाक़िया जाम उहो छा गुम थी आहे। गुम फ्राइड जे मुताबिक़ इहा डायनामिक आहे। हिकु दफ़ो जेका मेमोरी पैदा थिए थी, सोच पैदा थिए थी, स्ट्रेस पैदा थी, उहा ख़तमु कान थी थिए, पर दॿिजी थी जीअं तव्हांजे लाशोर में जमा थींदी रहे थी। त पोइ अहिड़ो वक़्तु अचे थो जॾहिं उहा दॿियल जेका एनर्जी आहे, डायनामिसिटी आहे जेका हुन ख़्याल में, तस्वुर में, उहो पंहिंजो रस्तो पाण ॻोल्हण जी कोशिशि थी करे। पर छाकाणि तव्हां हीउ रस्तो बंदि करे चुका आहियो, हाणे हिन रस्ते सां कान ईंदी, हाणे डेविएटेड रस्तो वठंदी, एब्नॉर्मल रस्तो वठंदी। हाणे उहा सोच तव्हांजे स्पाइनल कार्ड जे ज़रिए या वट एवर द जेके बि रूट्स थियनि था, मुतबादिल रस्ता जेके बि आहिनि, पर नॉर्मल कोन आहिनि। मिसाल जे तौर ते मोस्ट कॉमन जेका प्रेज़ेंटेशन आहे साइकेट्री में, उहा आहे गैस्ट्रिक प्रॉब्लम, मादो डिस्टर्ब रहे थो। असांजी सोसाइटी में मोर देन 90% माण्हू एविडेंस चए थी त इहे जेके इहे राय जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके एंटासिड्स आहिनि उहे वठंदा रहनि, त उनजो इज़हार पहिरियां थिए थो माण्हू जे मादे ते, त मादो माण्हू ख़राबु रहणु शुरू थिए थो। पोइ हू माण्हू वञे थो डॉक्टर ॾांहुं मादे जे इलाज जे लाइ, या वरी पाण सेल्फ मेडिकेशन करे थो। मसइलो त हल कोन थींदो, वक़्ती तो टेम्पररी त माण्हू रिलीफ मिली वेंदो, पर उहो ख़्यालु पोइ आहिस्ता आहिस्ता वधंदे ॿिया रूट्स वठे थो। हुनजो ख़्याल जो मक़सदु इहो हूंदो आहे त मां कंहिं न कंहिं तरीक़े सां इज़हार वठां, जंहिंखे चइबो आहे हिकिड़ी अपील आहे। तव्हांजे अंदर में हिकिड़ो अहिड़ो नंढो ॿारु मौजूदु आहे जेको तकलीफ़ में आहे, जेको इज़हार चाहे थो। अगरि तव्हां हुनजी ॻाल्हि ॿुधो कोन था, रस्तो बंदि करे छॾियो आहे, त पोइ हू मुख़्तलिफ़ एब्नॉर्मल तरीक़नि सां पंहिंजो इज़हार कंदो। डॉक्टर साहिबु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, मां हीअ ॻाल्हि पूरी करे वठां। अगरि उहा सोच तव्हांजे बाज़ू में अचे थी, मिसाल जे तौर ते हाणे एब्नॉर्मल रस्तो आहे, त तव्हांजो हथु नॉर्मली कमु कोन कंदो। हाणे उहो कमु कंदो जेका सोचुनि खां कराईंदी। हथ जो कमु सोचणु कोन आहे, बांह सुन थी वेंदी, माण्हू चवंदा भई हिन खे हेमीप्लेजिया थी वियो आहे, या टंगुनि ते फाल थींदो, टंग में मसइलो थींदो, या वरी दिमाग़ जे मुख़्तलिफ़ हिसनि जंहिंमें झटका शुरू थी वेंदा, जंहिंखे चइबो आहे सूडो सीयर्स, सूडो एपिलेप्सी, कन्वर्जन, सॉरी, हिनखे चइबो आहे कन्वर्जन, सूडो एपिलेप्सी। कन्वर्जन ट्रू एपिलेप्सी आहे जेका दिमाग़ में जनरेट थिए थी, जेका न्यूरोनल हिकिड़ो एब्नॉर्मेलिटी आहे। पर जेको साइकोलॉजिकल थिए थो, एब्नॉर्मेलिटी ब्रेन में कान हूंदी आहे, उहा सोच हुनखे चइबो आहे कन्वर्जन जो मतिलबु आहे तब्दील थियणु, शकिल मटाइणु, कन्वर्ट थी वञणु। साइकोलॉजिकल इज़हार कोन मिलियो, हाणे हू एब्नॉर्मल तरीक़े सां फिज़िकल इज़हार में अचे थी। त असां वटि जेके शहरनि मां या ॻोठनि मां माण्हू अचनि था, उनमें जेका मुंहिंजी डायग्नोसिस हूंदी आहे एज जे हिसाब सां ख़ासि तौर ते, ऐं स्ट्रेस हुनजा लाइफ स्टाइल, फैमिली डायनेमिक्स पुछी करे, उहा इहा ई हूंदी आहे। त हुनखे अंदर में का साइकोलॉजिकल स्ट्रेस मौजूदु आहे, पर हुनखे ख़बर ई कान्हे त मसइलो छा आहे, पर हुनजी प्रेज़ेंटेशन फिज़िकल आहे। माण्हू तव्हां प्रेज़ेंट कंदो फिज़िकल सिम्टम्स सां, ऐं जंहिं माण्हू खे फिज़िकल सिम्टम्स हूंदा उहो साइकेट्री ॾांहुं कोन ईंदो, उहो वेंदो न्यूरो फिज़िशियन ॾे, न्यूरो सर्जन ॾे, फिज़िशियन्स ॾे, जनरल फिज़िशियन ॾे। या काफ़ी माण्हू तव्हां हैरान थींदो त जिन माण्हुनि खे जिस्म ते ख़ारिश, चमड़ी वारा इलाज कराइनि था, फ़ाइदो कोन थो थिए। पोइ वरी आहिस्ता आहिस्ता उनखे माण्हू चवंदो आहे त क्रानिक बीमारी हले, पोइ माण्हू साइको थी वेंदो आहे। साइको लफ़्ज़ अजीब आहे, पर असांजे लाइ इहो हिकिड़ो नॉर्मल फिनोमिना आहे, हिकिड़ो प्रोसेस मौजूदु आहे, उनजो हिकिड़ो इज़हार आहे उनजो, जंहिंमें हू एब्नॉर्मल तरीक़े सां बिहेव करणु शुरू करे थो, एब्नॉर्मल तरीक़े सां सोचणु शुरू करे थो। पोइ असां वटि जॾहिं पहुचे थो त उहो तक़रीबन एंड स्टेज में अची पहुचे थो, छो त माण्हू त पाण खे डिनाय करे चुको हूंदो आहे त मूंखे कोई साइकेट्रिक प्रॉब्लम त आहे ई कोन। यार डॉक्टर बेवकूफ़ मूंखे चवंदो तूं दिमाग़ जो डॉक्टर ॾेखार, डॉक्टर साहिबु अचरियो कोन आहियां। या वरी न्यूरो ॾांहुं वेंदा, या हिकिड़ी जेका न्यू फाइंडिंग मां हिते ॾिठी आहे, हिते जेके हैदराबाद में कार्डियोलॉजिस्ट आहिनि, जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, ॾाढा नामवर आहिनि, बहितरीन क़िस्म जा डॉक्टर। माण्हू हुन वटि अचे थो डायबिटिक प्रॉब्लम सां, हाइपरटेंशन जे प्रॉब्लम सां, मल्टीपल जंहिंखे चइबो आहे पोली ड्रग थेरेपी, मल्टीपल ड्रग्स ऑफ हाइपरटेंशन, पर ब्लड प्रेशर कंट्रोल ई कोन थो थिए। पोइ जॾहिं उहो माण्हू गुस्सो करणु शुरू करे थो ब्लड प्रेशर जे करे, वट एवर द रीज़न जेको बि आहे, या उनजी निंड ख़राबु थी थिए, पोइ उन जॻह ते डॉक्टर कासिम खे ॾेखारियो। हिते मूंखे चवंदा यार मुंहिंजो मसइलो त भई दिलि जो आहे, मुंहिंजो हाइपरटेंशन, डॉक्टर साहिबु मुंहिंजे तव्हां मोकिलियो आहे। मां जॾहिं हुनखे असेस कयां थो, हुन साइकिल इशूज़ ऑब्वियसली मुंहिंजे लाइ त हूंदा ई हूंदा आहिनि, ॾिसी वठंदो आहियां। पोइ जॾहिं मां हुननि जी ट्रीट कयां थो, तव्हां हैरान थी वेंदो त हू माण्हू विदाउट मेडिकेशन ब्लड प्रेशर में कंट्रोल थी थो वञे। कल्ह मूंखे पेशेंट हिकिड़ो पुछे पियो त डॉक्टर साहिबु मुंहिंजो त पुराणो मसइलो मादे जो हुयो, छा तव्हांजी दवा वठणु तव्हां मूंखे का मादे जी दवा ॾिनी आहे?
जो मुंहिंजी मादे जी सालनि जी जलन ख़तमु थी वई, मां हेतिरो दवाऊं खाईंदी हुयुसि। मां त हिन में मादे दवा कहिड़ी, मां मादे दवा त खाई हिन में। पोइ इहो बि मसइलो दिमाग़ जो हुयो, मूंखे जीअं मां इहो दिमाग़ जे करे मादे जलन पए थी। छो इहा माण्हुनि जी सम्झ में ॻाल्हि कान्हे की असां वटि जेके माण्हू प्रेज़ेंट कनि था न हिते, उहे प्रेज़ेंट कनि था फिज़िकल प्रॉब्लम सां, पर डायग्नोसिस जॾहिं थिए थी त पोइ उन में को न को साइकियाट्रिक प्रॉब्लम थिए थो, उन में मेंटल इशूज़ को न को ज़ाहिर थिए थो। हीअ असांजे मुआशिरे जी, या मां ते ॻाल्हि कयां असांजे जेके इदारा आहिनि, जीअं सेक्रेटरी मेडिकल साइंस आहे, लम्स सां वॾो इदारो आहे, जेके माण्हू सेक्रेटरी डिपार्टमेंट में कमु कनि था, उन्हनि जी मां चवंदुसि त सुस्ती आहे, नाअहली आहे, जो माण्हुनि ताईं इंफॉर्मेशन पहुचाए कोन था सघनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त माण्हुनि खे इंफॉर्मेशन मिलंदी ऐं रिपीटेडली मिलंदी। का बि इंफॉर्मेशन हिकु दफ़ो ॿ दफ़ा ॾियण सां पंहिंजी जाइ कान ठाहींदी आहे, एक्सेप्ट कान थींदी आहे। पर अगरि अरसे ताईं लगातार तव्हां उन खे स्टिमुलेट कंदा था रहो, पुश कंदा था रहो, त पोइ आहिस्ता आहिस्ता मुआशिरे में एक्सेप्टेंस शुरू थी वेंदी इन ॻाल्हि जी। जेका असां वटि डिपार्टमेंट ऑफ सेक्रेटरी या असांजा जेके इदारा आहिनि, पाकिस्तान PPS वॾो इदारो आहे, हिकिड़ी ऑर्गनाइज़ेशन आहे जेका पूरे सेक्रेटरीस खे कंट्रोल बि करे थी, त उन तरीक़े सां के प्रोग्राम कनि कोन था। हीअ अलॻि इशू आहे जेको पाण ॾिसणु कंदासीं वरी ॾिसो। हिकिड़े सुवाल जो जवाबु तव्हांजी ॻाल्हियुनि मां मूं वटि आयो त हिकिड़ो जीनियस आहे, उहो रिवायत शिकन आहे, रिवायतुनि खे टोड़े बि थो, उहो चुप बि आहे, मञे बि नथो, माइटनि जे बिल्कुलु या समाज सॼे खां बिल्कुलु उबतड़ थो सोचे, बिल्कुलु जीनियस हुजण जे करे। उन सां साइकेट्री कीअं डील कंदी? मूंखे ॻाल्हि बि यादि अचे अयूब साहब जी अल्बर्ट आइंस्टाइन जी, जॾहिं हुन थ्योरी ऑफ रिलेटिविटी पेश कई हुई, त उहो प्रेस कॉन्फ्रेंस में कई हुई। त पोइ जेके बि हुते जर्नलिस्ट मौजूदु हुया, हुननि चयो त भाई तुंहिंजूं ॻाल्हियूं असांखे सम्झ में कोन थियूं अचनि, या तूं मेंटल आहीं, चरियो आहीं, या वरी असां बेकार आहियूं जो ॻाल्हि सम्झी कोन था सघूं, आख़िर मामिलो छा आहे। त हीअ वाक़ई रियलिटी आहे। हाणे त साइंस इहा ॻाल्हि दरियाफ़्त बि करे चुकी आहे त जेका माण्हू में ज़हानत आहे, जेके माण्हू जीनियस थियनि था, हाईली इंटेलेक्चुअल थियनि था, उन्हनि इंटेलेक्चुअलिटी जो जीन ऐं माले खोलिया स्किज़ोफ्रेनिया जो जीन साॻियो आहे। जॾहिं उहो जीन पाण खे एक्सप्रेस करे थो, त हिकु लिमिट ताईं त उहो माण्हू हाईली इंटेलेक्चुअल हूंदो, जेसि ताईं हू सोसाइटी जे नॉर्म सां, सोसाइटी जे वैल्यूज़ सां अंदरि रही करे तब्दीली आणण जी कोशिशि करे थो, जेके माण्हू एक्सेप्ट बि कनि था। पर उहा जंहिंखे चइबो आहे बॉर्डर अगरि क्रॉस थिए थी उहा, त पोइ माण्हू सोसाइटी जे अगेंस्ट नॉर्म्स, रूल्स, वैल्यूज़ जे अगेंस्ट अमल करे थो। पोइ त सेक्रेटरी या साइंस त लिमिटेड आहे न, साइंस का एॾी वॾी फील्ड कान आहे। मुंहिंजे नज़दीक साइंस का वॾी फील्ड कान्हे जो सभिनी शयुनि खे अहातो करे उनखे कंट्रोल करे। पोइ हीअ शइ उनजे नॉर्मल जेको इज़हार आहे हिकिड़ो उनजो ज़हानत जो, उन खां हटी करे जॾहिं थिए थी, पोइ उनमें बि के माण्हू ज़हीन थियनि था, पर आम माण्हू उनखे चरियो था सम्झनि। इलाही किथे इलाही मिसाल आहिनि जेके 100 साल खां पोइ, 400 साल खां पोइ डिफाइन हीअ थिया न, जीनियस जिन खे माण्हू चरियो सम्झो वञी करे। आइंस्टाइन जी तव्हां ॻाल्हि कई आहे, सो अमेरिकी सहाफ़ी हुन खां इंटरव्यू वठणु वियो, सो चई त हिकिड़ो मिंट मां वॉशरूम मां थी अचां, वियो त उन सहाफ़ी छा कयो, जो जेका दरी हुई उहा खोले, दरी जो खोले त नहर किनारो, गुल बूटा सॼो ग्रीन। आइंस्टाइन जीअं ॿाहिरि आयो वॉशरूम मां, चयईंसि आइंस्टाइन मूंखे हीअ ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तूं हेॾे वॾे हंध ते वेठो आहे ऐं दरियूं बंदि करे वेठो आहे, वेठो तो पंहिंजी तहक़ीक़ ऐं रिसर्च ऐं वेठो लिखी थ्योरी। तंहिं ते आइंस्टाइन चयसि त तूं चाहीं थो त कुदरत जा इहे सभु वज़न मुंहिंजी तहक़ीक़ जे अॻियां रुकावट बणिजनि, इन करे मां इहा दरी बंदि करे छॾी आहे त इहे हाइल न थियनि मुंहिंजे रिसर्च में। पर हीअ त जेको सिंध जो मिज़ाज आहे, जंहिंखे चइबो आहे सूफ़ी मिज़ाज, सूफ़ीज़म में मिज़ाज बि आहे। मां इन ते हिकिड़ो सुवालु पुछां, उन ते पोइ तव्हां ॻाल्हायो। शालती जो शेर ॿुधायां पोइ। हा, उपटियां त अंधियूं, ठीकु आहे, पूरियां पिरी पसंदि, खोलियां थो त मूंखे कुझु नज़र नथो अचे, बंदि कयां थो त दरियूं रोशन थी थियूं वञनि। उपटियां त अंधियूं, पूरियां पिरी पसंदि, आहे अखिड़ियुनि अजब पर पसंदि। मुंहिंजी अखिड़ियुनि खे अजीब आदत आहे, अजीब ख़ासियत आहे हिकिड़ी, कि खोलियां थो त मां अंधो आहियां,
जे ॿूटियां थो त वॾो जहान आहे, वॾी दुनिया आहे। सो ही अंदरि जी दुनिया आहे इहा। सो अंदरि जी दुनिया में झांकण जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू ॿाहिरि जी दुनिया खां अखियूं थोरियूं परे करे। अखि उल्टी धार वो उबतो आम जे लवारो लोक वहे ऊचो वह उभार। तो ही इहो त आहे न इहो। सो इहा साइंस में कान थी अचे। सो उन जे करे मुंहिंजो मां हाणे अहिड़ो को इहो वॾो माण्हू कोन आहियां, पर हर माण्हू पंहिंजी सोच नूतन त रखे थो त साइंस लिमिटेड आहे। साइंस पूरे इंसान खे कवर नथी करे सघे। साइंस सिर्फ़ु इंसान जो जेको फिज़िकल वजूद आहे, जेको लिमिटेड आहे, जेको स्पेस ऑक्यूपाए करे थो, जेका मादे जी डेफिनेशन आहे, साइंस जा रूल्स असांजो उसूल ते अप्लाई थियनि था, इट्स ओके, एक्सेप्टेबल आहिनि। पर जेको इंसान जो रूहानी वजूद आहे उनखे इनकार त कोन थो करे सघिजे न, उनखे साइंस में इनकार कोन थी करे। उनखे मुख़्तलिफ़ नाला ॾेई करे, जंहिंखे चइबो आहे ट्रिक्स ॾेई करे पंहिंजी ॼार में फासाइण जी कोशिशि थी करे, पर असुल में इंसान जो वजूद ॾाढो वसी आहे। डॉक्टर साहिबु हिकिड़े सेक्रेटरी ते ॻाल्हि आहे त हिकु ॿ सुवाल पुछी हिन चैप्टर खे क्लोज़ कयां मां। पाकिस्तान सरकार पाकिस्तान ठहण खां वठी उहा आम त न हुई न जो माण्हू चवनि त हीउ चरियनि जो डॉक्टर आहे। अॻे जीअं आहे असां वटि कंहिं बि मेंटल इशू लाइ चयो चरियनि जो डॉक्टर, इन करे माण्हू पाण तस्लीम करण खां इनकार कयो त को मां चरियो आहियां, हालांकि उन वटि मेंटल इशू आहे जीअं तव्हां ॿुधायो। इहा हुकूमतूं सेक्रेटरी जे इन इशू खे हमेशह लाइट हल्को वठंदियूं आहिनि, उनजो रीज़न छा आहे? उन्हनि में कॉम्पिटेंसी कोन्हे या उहे माण्हुनि खे ईअं रखणु था चाहिनि? मुंहिंजी राय थोरी जेका आम आहे उनखां थोरी मुख़्तलिफ़ आहे। सभु शयूं पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां फैक्टर जे तौर ते अमल दख़ल कनि थियूं। डॉक्टर साहिबु तव्हां पंहिंजी ॻाल्हि जारी रखो त पोइ उहो जेको जीनियस आहे उनखे हिकु हद ताईं समाजी तौरु पोइ हू समाज खां भाॻी थो थिए न, पोइ समाज खे तब्दील करण जी कोशिशि करे थो। उहा बग़ावत हा, रिवायत टोड़ण बा। बिल्कुलु। ऐं इहे आम माण्हू कोन हूंदा न, इहे त तव्हां ॿुधाए छॾियो न। बिल्कुलु, इहे आम माण्हू कोन हूंदा। त इहे ज़हनी तौरु ज़हानत जो हिकिड़ो वॾो स्केल आहे उनजो। बिल्कुलु। त पोइ मां जंहिंखे सेक्रेटरी ऐं साइंस उनजी हद मुक़ररु नथी करे सघे। बिल्कुलु। हाणे ॿुधायो, मां कल्ह पढ़ियो पिए मीराजी जो प्रोफाइल। मीराजी ॿुधल हूंदो तव्हांजो, हू वॾो जीनियस माण्हू हुयो, तव्हांजो ॿुधल हूंदो, पर वरी बि मां उनखे थोरो नौजवान हुयो, उन सां हिन जो नालो ॿियो हुयो, अब्दुल वहाब नालो हुयुसि या ईअं को नालो हुयुसि, नालो एग्ज़ैक्टली यादि नथो अचे। त हुन सां नज़रूं मिलियूं कंहिं छोकिरी जी जंहिंजो नालो हो मीरा। त पोइ हिन जी ज़ुबान ते मीराजी हुयो ऐं पंहिंजो नालो विसारे उहो नालो रखियईं मीराजी। पर मां जेको कल्ह हुनजो फीचर पढ़ियो पियो, ॿुधो पियो यूट्यूब ते, त पोइ हुनखे उथणु वेहणु दुनिया में हलणु चलण जी यादाश्त कान हूंदी, होश कान हूंदो हुनखे। खाइण जा अजीब तरीक़ा हूंदा हुनजा। कंहिं शादी में कंहिं प्रोग्राम हलियो वेंदो हो त चप्पल जूती सूधो कुर्सी ते ओकड़ो वेही रहंदो ऐं का शइ खाईंदो त मुख़्तलिफ़ क़िस्म जा तव्हां मिक्स करे पोइ खाईंदो ऐं घुमंदो रहंदो हर वक़्तु। कॾहिं पंहिंजे घर में वञी रेस्ट कोन कयईं। ऐं वीचारो जॾहिं बम्बई हलियो वियो हुते या दिल्ली हलियो वियो हुते फोत थी वियो त हुनखे दफ़न करण वारो बि को कोन हुयो, ॿिनि माण्हुनि खे। ऐं अख़बार में हुनजी का ख़बर ई कान पई। पर हाणे तव्हां हुनजी शाइरी पढ़ी ॾिसो, मां ॿुधो त हुनजो को ब्याज़ बि आहे को हुनजो, अलाए केतिरा नज़म आहिनि, ग़ज़ल आहिनि, शाइरियूं आहिनि। मीराजी आहे। सो उन वक़्त जी सोसाइटी हुनखे आइडेंटिफाई कोन करे सघी ऐं उहो वरी फोत थी वियो 38 साल जी उमिरि में, जिन हू पंहिंजी हेल्थ जो ख़्यालु बि कोन रखंदो। हेल्थ जो ख़्यालु त उहो माण्हू रखंदो न जेको काशियस हूंदो, जेको प्रिकॉशनरी मेयर्स वठंदो, जेको दुनिया में हलणु चलणु सिखंदो, पाण खे ठाहे हलंदो, पंहिंजी सिहत खे बि ठाहींदो। पर जेके माण्हू जीनियस हूंदा आहिनि न सर, जेका उहो लिमिट क्रॉस कंदा आहिनि त हुनजे लाइ पाण ख़तमु थी वेंदो आहे। तव्हां यूट्यूब जी ॻाल्हि पिए कई हींअर, ही जेका सोशल मीडिया आहे, असां यूट्यूब हिकिड़े खे न पर बराबर पंहिंजो जेको पहिरियों कयोसीं उहो रहिजी वियो, इन खां पोइ था चओ। हा, उहो इहो हुयो त जेके सेक्रेटरी इशूज़ आहिनि अंग्रेज़नि जे वञणु पाकिस्तान ठहण खां पोइ, ही सरकार उन ते जेका ॻाल्हि पई हली त उन ते लाया अमल प्रोग्राम अवेयरनेस वधाए छो न वधाए, छो नथी वधाए। त
त इहे जेके कंहिं मां कटिया थो कंहिं मूंखे ॿुधायो त पाकिस्तान में के 1200-1400 सेक्रेटरिस्ट आहिनि टोटल, ईअं आहे? पाकिस्तान में टोटल जेके रजिस्टर्ड सेक्रेटरिस्ट आहिनि उहे 450 खां 500 आहिनि। अच्छा, रजिस्टर्ड जेके आहिनि, हाणे रजिस्टर्ड सेक्रेटरिस्ट में त माना क्वालिफाइड में तव्हांखे पाण खे ख़बर आहे जेकी डिग्रियूं थियनि थियूं, डिप्लोमा बि थिए थी, MCPS, MCPS बि थिए थी, FCPS बि थिए थी, MD बि थिए थी। त जेके 2 प्रोग्राम आहिनि इहे MD जा ऐं FCPS जा, इहे वॾा प्रोग्राम आहिनि जंहिंजो टाइम ड्यूरेशन ट्रेनिंग जो 4 साल आहे। जेको कोशिशि करे, असां वटि उहो क्राइटेरिया मीट कोन थो जेको इंटरनेशनल क्राइटेरिया आहे, लेकिन उहो जीअं चवंदा आहिनि जिते वण कोन्हे उते कांडेरो बि छांव कंदो आहे। त इहे जेके FCPS वारा या MD वारा उहे बि ईअं ई आहिनि। हाणे तव्हां पाण अंदाज़ो करे सघो था जेके डिप्लोमा होल्डर्स आहिनि या MCPS वारा आहिनि, उन्हनि जी अप्रोच केतिरी हूंदी। ऐं हिकिड़ो ॿियो कंसेप्ट बि अथव, मूंखे इहो जेको जिते मां ट्रेनिंग कंदो हुउसि न, ख़ालिद सईद हूंदो प्रोफेसर मुंहिंजो, उहो ॾाढो जीनियस माण्हू हूंदो। हुन पुछियो त मूंखां तूं सेक्रेटरी में छो आहे, आप सेक्रेटरी में क्यों आहे? ॾाढो टफ माण्हू हूंदो, कंहिंखे पंहिंजी वेझो जॻह ई कोन ॾींदो। तव्हां हैरान थींदो त मुंहिंजी ऑफिस हूंदी त साईं जी, ख़ालिद सईद नालो, हाणे फ्रांस में आहे, अलाए कायरो में आहे। त असां ट्रेनीज़ मुंहिंजी ऑफिस जे अॻियां गुज़रण में बि थोरो हचकिचाईंदा हुआसीं त किथे साईं जो दरवाज़ो खुलियल हुजे ॾिसे न, या साईं रूम ॿाहिरि न निकिरे जॾहिं असां गुज़रंदा हुआ, माना शाम अची वेंदी। त मां छाकाणि हितां परे खां वियोसि ट्रेनिंग करणु हुते, मूंखे इन शइ जी ख़बर कान हुई त मुंहिंजे हेड ऑफ डिपार्टमेंट या जेको मुंहिंजो सुपरवाइज़र हुयो उन मूंखे ख़ालिद सईद सां अटैच करे छॾियो। पोइ शुरूआती जेके मुंहिंजे ट्रेनिंग जा ॾींहं गुज़रिया तक़रीबन 3 खां 6 महीना, उहे सम्झो त मूंखां हुन में गॾा वारो कमु वरितो। पर मां बि तहिया करे वियो हुउसि त न भई मूंखे सिखणी आहे सेक्रेटरी। पोइ सिखिया बि हुन में घणो हूंदो? ऐं त हैरान थींदो त पोइ त जेकी रोटेशन थींदी हुई 6 महीननि जी हूंदी रोटेशन। 6 महीना हिकिड़े सेक्रेटरी सां गॾु कमु कयो, 6 महीना ॿिए सां कयो, 6 महीना टे सां कयो। उहो ख़ालिद सईद हर को अवॉइड कंदो, लवाईंदो हो उन खां, लेकिन असां वटि मूंखे ज़ोरी मोकिलींदो हो। लेकिन मां वाहिद माण्हू हुयुसि जंहिं 6 महीना ट्रेनिंग करण खां पोइ बि ऑप्शन यूज़ आहे कि मां ख़ालिद सईद सां कंदुसि ट्रेनिंग। मां 6 महीना ॿिया बि ख़ालिद सईद सां कई, 3 बि ख़ालिद सईद सां कई, 4 बि ख़ालिद सां कई। लिहाज़ा मां 2 साल पूरा ख़ालिद सईद सां ट्रेनिंग कई। ऐं पोइ मूंखे का जॻह मिली त भई हा तो में पोटेंशियल सेक्रेटरी सिखण जो इन जो आहे। ॻाल्हि पेकेस ईंदी त सरकारी महिनत एफर्ट्स त तव्हां सेक्रेटरी में छो आहियो? त जेको मुंहिंजे अचण जो हुयो बि मां साईं खे ॿुधायो। मां पुछंदा इहो छो था पुछो? साईं जो सेक्रेटरी में जो लोग आते हैं वो 3-4 कैटेगरीज के होते हैं। जो इंतहाई कॉम्पिटेंट होते हैं वो सेक्रेटरी में नहीं आते, उनको और ऑप्शन बहुत इजी हैं जो चले जाते हैं। जो ना पढ़ने वाले होते हैं, किसी और फील्ड में नहीं निकल सकते, सेक्रेटरी बन जाते हैं। तीसरी कैटेगरी वो होती है जिनके अपने साथ इशू होते हैं, फिर सोचते हैं कि मैं किसको जाके दिखाऊंगा तो खुद ट्रेनिंग क्यों ना कर लूं। रिड्रेसल समझियो साईं? त हाँ जी रजिस्टर्ड सेक्रेटरी जी ॻाल्हि पिया कयूं, उनखे बि इन 3 कैटेगरीज़ में रखो। विच में मूंखे मौलवी साहब ॻाल्हि पे कई त तव्हां मदरसा में उम्मीद रखो छो था? मदरसे में तव्हां माण्हू कहिड़ा था मोकिलियो? जेको अंधो आहे, जेको मंडो आहे, जेको नथो पढ़ी सघे, जेको स्कूल खां भाॻोड़ो आहे, जेको सोसाइटी ते तरीक़नि ते हले ई कोन थो, जेको निभाॻो आहे उनखे त मदरसे में छॾे था एक्सपेक्ट कंदा असां किरी ॾियूं उन्हनि खे, इहो कोन थी सघंदो। हिकु दफ़े प्रोफेसर हूंदो रफ़ीक मेमन यूनिवर्सिटी में, लेविज अथॉरिटी जो हिन जो हूंदो इंग्लिश डिपार्टमेंट जो चेयरमैन, ॾाढो बहितरीनु माण्हू हुयो। उन सां गॾु मूंखे थोरो सो कमु करण जो मौक़ो मिलियो। त मूंखे हुन चयो यार ॾिसो त जेके बि असांजी सोसाइटी में ॿार सुठा हूंदा आहिनि न, उहे ॿियनि यूनिवर्सिटी में हलिया था वञनि, ड्रेन थी वियो, ड्रेन थी था वञनि। बाक़ी जेके बचे थी पोयां साईं जी चवणी त ठरो जेको बचे थो असां वटि कलेक्ट थिए थो जी ठरो। ऐं वरी पोइ असां एक्सपेक्ट कनि था त असां हिनखे वाइन करे पेश कयूं, वाइन करे मोकिलियूं, पॉसिबल कोन आहे इहो। तो सेक्रेटरी में बि साईं अहिड़ा माण्हू अचनि था जेके मदरसनि जहिड़ा हूंदा आहिनि, के खुरड़ आहिनि, के वॾा आहिनि, के वॾा आहिनि, के जेके अचनि था न उहे आइडियोलॉजिकली अचनि था, जेके हाईली ब्रिलियंट हूंदा आहिनि। जीअं मां ॿ टे ॻाल्हि कयां मां तव्हां सां, जीअं ख़ालिद सईद जी ॻाल्हि थो कयो, हू पंहिंजी चॉइस सां आयो। जेको चॉइस सां अचे थो उहो वॾो कम जो माण्हू आहे, जेको मजबूरी सां अचे थो सम्झो त हू पाण में फाथल आहे। तव्हांखे कंहिं रस्तो ॾिनो? कंहिंखे? तव्हांखे त ही बि ॾिसो। मूंखे
किताबनि पढ़ण जो शौक़ु त शुरू खां नंढपण खां मां साईं जीअं सॼा किताब पढ़णु शुरू कया ॿुधायो 3-4 क्लास में मुंहिंजो वॾो ब्रदर निहालती सब इंजीनियर हूंदो डिप्लोमा हूंदो उहो किताबूं पढ़ंदो उनजूं किताबूं हलंदियूं घर में त मां बि पढ़ंदो हुउसि पोइ आहिस्ता आहिस्ता चूस पइजी वई किताब पढ़ण जी या रिसालनि जी पोइ गुलफुल पोइ मैगज़ीन फलाणो पधो बि असां वठी ॾींदो हुई त साईं जीमसद खे त मां तक़रीबन जेके किताब हुया मैट्रिक ताईं पढ़ी पूरा कया पोइ मां ॿियनि शयुनि खे ॾिसणु शुरू कयो पढ़ी खे बि पढ़ियो पोइ मां जेको इंटरनेशनल अदब आहे उन ते बि थोरो ध्यानु ॾिनो पर सिंधी में जेको हूंदो मां हिकु दफ़ो किताबु पढ़ियो इनाम शेख जो इतिहास जा आवाज़ जंहिंमें हुन मुख़्तलिफ़ इंटरनेशनल फिलासफ़र जेको प्रोफाइल जेके ॾिना आहिनि उन ते डिस्कस कयो आहे कमाल जो जेको आहे हुयो उन सिगमंड फ्राइड बि हुयो उनमें हू इंडिया वारी माई जेका इहा सोशल कमु कंदी हुई छा नालो हुअसि मदर टेरेसा इहा बि हुई हिकु ॿ टे ॿिया बि हुया त सिगमंड फ्राइड जो प्रोफाइल पढ़ी करे मूंखे इहो थियो तयारी पोइ मां जॾहिं आयो हुउसि लाड़काणे में मूंखे यादि आहे पोइ मां ॻोल्हे सिगमंड फ्राइड जा किताब ड्रीम एनालिसिस वठी आयुसि ऐं ॿ टे ॿिया किताब जेके वठी आयुसि उहे पढ़ी छॾियो मूंखे इहो शौक़ु त हुयो ई हुयो पर मुंहिंजो साइकेट्रिस्ट थियण जे लाइ मुंहिंजो ख़्यालु कोन मूंखे ख़बर ई कान हुई मुंहिंजो शौक़ु इहो हूंदो जेको मुंहिंजे उस्तादनि मूंखे ॾियारियो शायदि तव्हां सुञाणोसि डॉक्टर ख़ालिद रसूल खे हू मूंखे ॾाढो भाईंदो हो ॾाढो वॾो माण्हू हो अलाह हयाती शायदि अञा आहे हुन मूंखे आइडेंटिफाई कयो त मूंखे चई इहो ॿियो प्रोफेसर एनाटमी वारो राणो मोगी वारे जो टियों हूंदो सूमरो साहिबु हूंदो फिज़ियोलॉजी डिपार्टमेंट जो प्रोफेसर साले में माण्हू साले सूमरो साले सूमरो पने अकिल वारो